सल्तनत उस्मानिया ऐं हंगरी फ़ौज जी मुआग जे मैदान ते थियल जंग जी तफ़सीली कहाणी। सन 1526 में यूरोपी खिते में एक अहिड़ो वाक़ियो पेश आयो जंहिं न रुगो हिकु बादशाह ख़त्म कई पर सॼे खिते जी तारीख़ मिटाए छॾी। मुआग जे मैदान ते सल्तनत उस्मानिया ऐं हंगरी जूं फ़ौजूं आम्हूं साम्हूं थियूं। उन वक़्तु सल्तनत उस्मानिया पंहिंजी ताक़त जी बुलंद तरीन सतह ते हुई। सल्तनत उस्मानिया जे सुल्तान सुलेमान आज़म हो जेको सल्तनत उस्मानिया लाइ इंतहाई ज़रूरी ऐं सल्तनत जे सख़्त क़ानून सबबि सुञातो वेंदो हो। हू न सिर्फ़ु हिकु हुक्मरान हो पर हिकु माहिर जंगी हिकमत अमलीअ वारो कमांडर बि हो। हुन जी अॻुवाणीअ में सल्तनत उस्मानिया ओभर ओलह उत्तर ऐं ॾखण ताईं वधी रही हुई। यूरोप में संदसि सभ खां वॾो हदफ़ हंगरी हो जेको सल्तनत उस्मानिया जी वाद वीज खे रोकण लाइ हिकु क़िले जी हैसियत रखंदो हो। उन वक़्तु हंगरीअ जो हुक्मरान राजा लोई ॿियूं हो जेको 20 सालनि जो नौजवान हो। हू बहादुर त ज़रूर हो पर संदसि हुकूमत अंदरूनी कमज़ोरियुनि सां भरियल हुई। हुकूमत जा वज़ीर ऐं मुशीर बि पाण में विरहायल हुया। फ़ौज में इतिहाद न हो ऐं मुल्क वटि अहिड़ा वसीला बि मौजूदु न हुया जेके हिकु वॾे सल्तनत सां मुक़ाबिलो करे सघनि। जॾहिं सल्तनत उस्मानिया फ़ौज यूरोप ॾांहुं वधी रही हुई त बाक़ी वॾियूं यूरोपी सल्तनतूं जीअं त फ्रांस ऐं पापाया समेत ॿियूं रियासतूं पंहिंजे सियासी जहिड़नि में फाथल हुयूं। नतीजे में हंगरीअ खे अकेलो ई सल्तनत उस्मानिया जे ताक़तवर लश्कर सां विढ़णो पियो। सुल्तान सुलेमान हिकु वॾी तयारीअ सां जंग लाइ निकितो हो। संदसि फ़ौज में लॻभॻि 60,000 खां 1 लख ताईं वेढ़ाक सिपाही हुया जिन वटि जदीद तोपूं ऐं सुठी रथाबंदी हुई जॾहिं त हंगरी फ़ौज वटि फ़क़ति 20 खां 30,000 सिपाही हुया। हंगरी फ़ौज घणो करे घोड़े सवार हुया पर संदन हथियार पुराणा ऐं हिकमत अमली कमज़ोर हुई। 29 अगस्त 1526 ईस्वीअ ते महाग जे मैदान में ॿिन्ही फ़ौजुनि जो टकर थियो। हंगरी फ़ौज शुरूआति में इंतहाई बहादुरीअ सां हमिलो कयो ऐं लॻी रहियो हो त शायदि हू कामयाबु थींदा पर सल्तनत उस्मानिया जो वॾो लश्कर संदन तोपुनि जे ज़ोर ऐं बहितरीन हिकमत अमली हंगरीअ लाइ तबाही जो सबबु बणिजी वई। सल्तनत उस्मानिया ॼाणी करे हंगरीअ जे घोड़े सवार फ़ौज खे ॾुखे ऐं धुबण वारे मैदान में फासायो। सल्तनत उस्मानिया जी हिकमत अमली 3 हिसनि में विरहायल हुई। पहिरीं हिकमत अमली उहा हुई त ड्रामाई अंदाज़ में जर्मन फ़ौज सां सल्तनत उस्मानिया जे महाज़ जो छा। ॿी हिकमत अमली ऊंची टकरिन पुठियां लिकायल घोड़े सवार फ़ौज जो ओचितो पासनि तां हमले में लहणु। ऐं नंबर 3 जॾहिं हंगरी फ़ौज धोबण ऐं दरिया भरिसां बेतरतीब थी वई तॾहिं सल्तनत उस्मानिया जे पैदल सिपाहियुनि हमिलो कंदे तोपुनि जा मुंहं खोले छॾिया। सुल्तान सुलेमान आज़म जी शिकस्त ॾियण वारी हिकमत अमलीअ सबबि राजा लोई ऐं संदसि फ़ौज वाइड़प जो शिकार थी वई जंहिं सबबि हू न पंहिंजो दिफ़ा करे सघिया ऐं न ई पोइ ते हटी सघिया। सल्तनत उस्मानिया जी बहितरीन हिकमत अमली खेनि घेरे में आणे फ़क़ति 2 कलाकनि अंदरि मुकमल तबाह करे छॾियो ऐं थोरे ई वक़्त में हंगरी फ़ौज मैदान छॾे भॼी वई। राजा लोई ॿियूं पाण बि जंग जो मैदान छॾे भॼणु लॻो त भॼंदे जॾहिं हू हिकु दरिया वटि पहुतो त संदसि घोड़ो फासी पियो ऐं राजा दरिया में किरी पियो। राजा खे पहिरियल जंगी लिबास सबबि हू दरिया में ॿुॾी मरी वियो। संदसि मौत सां हंगरीअ जी क़यादत जो मर्कज़ बि ख़तमु थी वियो। महाग जी जंग जो नतीजो इंतहाई वॾो हो। उन शिकस्त खां पोइ हंगरी 3 हिसनि में विरहाइजी वियो। मरकज़ी हंगरी सल्तनत उस्मानिया जे कब्ज़े में अची वियो। संदसि ओलह वारो हिसो होसबर्ग सल्तनत खे मिली वियो जॾहिं त
ट्रांसिलोनिया एक नीम आज़ाद रियासत बणिजी सल्तनत उस्मानिया के असर हेठ आई। यह शिकस्त सिर्फ हंगरी लाइ न पर सॼे यूरोप खिते लाइ वॾो धकु हुई। यूरोपी मुल्कनि लाइ इहा हिकु ख़बरदार ॻाल्हि कंदड़ हुई त सल्तनत उस्मानिया केतिरी न ताक़तवर थी चुकी आहे ऐं यूरोप जे दिलनि ताईं कंहिं बि वक़्तु पहुची सघे थी। जॾहिं त सल्तनत उस्मानिया लाइ इहा हिकु तारीख़ी कामयाबी हुई जंहिं संदसि हुक्मरानीअ खे वधीक मज़बूत कयो। उन ई जंग खे हंगरीअ जी तारीख़ में अॼु बि क़ौम जी सभ खां वॾी तबाही तौरु यादि रखियो वञे थो। हिकु ई ॾींहं में मुल्क पंहिंजी बादशाहत, आज़ादी ऐं सियासी ताक़त विञाए वेठो। इहा यादगिरी यूरोप जी सियासी तारीख़ में हिकु अलमनाक मोड़ बणिजी वई।